असीं पंहिंजी ज़िंदगीअ में छा करणु चाहियूं था, असांजा हदफ़ ऐं गोल क्लियर न हुजनि था, या त पोइ असीं स्टक माइंडेड हुजूं था, फिक्स्ड माइंड सेट आहे। कीअं ग्रो करे सघूं था, माइंड ग्रोथ पॉसिबल कीअं आहे, इन जे लाइ कहिड़ियूं शयूं सोचणियूं, पढ़णियूं ऐं लिखणियूं, ऑब्ज़र्व करणियूं पवंदियूं, प्लीज़। ॾिसो असां ह्यूमन बीइंग इटसेल्फ जेको आहे न हिकिड़ो मौज़ो आहे, ठीकु आहे। असांजो जेको दिमाग़ अलाह साईं ॾिनो आहे न, असांखे अलाह साईं अशरफुल मखलूकात ठाहियो आहे, नो डाउट। ठीकु आहे। उहो असांजे दिमाग़ जी वजह सां आहे। इहा जेका ब्रेन जी जेका असांजो कंट्रोल आहे न, इहो जानवरनि में न हूंदो आहे। त इन ई वजह सां असां जेको ॻाल्हाए सघूं था, हर शइ खे कंट्रोल करे सघूं था, असां इन्वेंशन्स कयूं था, इहे सभु असांजो माइंड सेट आहे। चवनि था आइंस्टाइन जेको आहे हुन लाइक 5% लाइक 3% पंहिंजे ब्रेन खे यूज़ कयो, असां ओतिरो बि यूज़ न पिया कयूं। त तव्हां ॾिसो न, हुन सिर्फ़ु 5% ई यूज़ कयो, त हुन केतिरी इन्वेंशन्स करे छॾियूं, छा छा न डिस्कवर कयईं। त अगरि ईअं ई असां पंहिंजे दिमाग़ खे कंट्रोल कयूं, त उहो चवंदा आहिनि न कि दिमाग़ खे कंट्रोल करे त शमा खे जलाए सघो था, बुझाए सघो था, तव्हां लोहे खे बेंड करे सघो था। बेसिकली तव्हांजे दिमाग़ में इलाही पावर आहे। त बेसिकली जेको लाइफ हले थी, यूनिवर्स में कॉस्मिक एनर्जी आहे, उहा कॉस्मिक एनर्जी सॼो स्टोर कंदी आहे असांजी एनर्जी खे, असांजी वाइब्रेशन्स खे, असांजी थॉट्स खे। असां जेके ॻाल्हायूं था, चवंदा असां जेके लफ़्ज़ ॻाल्हायूं था, उहो मथे वञी स्टोर था थी वञनि। बददुआ छा हूंदी आहे, नज़र बद छा हूंदी आहे, इहा सॼी एनर्जी जेका आहे स्टोर थी वेंदी आहे, पोइ इहा वापसि ईंदी आहे, पलटंदी आहे। असां दुआ घुरंदा आहियूं न, त चवंदा आहिनि न कुन थींदो। त माइंड साइंसिस ऐं ही जेके इस्लाम आहे, सभु पैरेलल हले थो। त अलाह साईं असांखे हर शइ जो डिस्क्राइब करे छॾियो आहे, असांखे ॿुधाए छॾियो आहे कि असां कीअं ज़िंदगी गुज़ारियूं, असां कीअं ॻाल्हाए सघूं था, असां कीअं ॿुलाए सघूं था। तव्हां जेका सोच रखो था न, उहा सोच थींदी वेंदी। बिल्कुलु ठीकु आहे न। तव्हां सोचंदो, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां, नंढड़ी एग्ज़ाम्पल आहे कि हुन में असांजी लाइफ में चेक हो अचनि था, बिल अचनि था, ख़र्चा थियनि था, असां चऊं ॾाढा ख़र्चा थी विया आहिनि, हाणे छा थींदो। त उहा शइ असांजी वधंदी वेंदी। जंहिं शइ ते तव्हांजो फोकस हूंदो न, उहा शइ तव्हांजी वधंदी वेंदी, ऐं जंहिं शइ ते तव्हांजो फोकस न हूंदो न, उहा शइ घटंदी वेंदी। हाणे तव्हां अगरि फोकस कयो, ख़र्चा आहिनि, ठीकु आहे, पर असां हिननि खे इनकम खे पंहिंजे वधाइण जे लाइ हाणे छा जॉब करे सघूं था, असां कहिड़े बिज़नेस करे सघूं था कि असांजो पैसो अचे। त पैसे जी जेका रवानी आहे न लाइफ जे अंदरि, उहो असां पंहिंजे दिमाग़ सां छिके सघूं था। जॾहिं असां दिमाग़ खे हाणे समुझो, बेसिकली को कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे। सबकॉन्शियस माइंड में हर शइ स्टोर थींदी वेंदी आहे, उहा शइ तव्हांखे बेसिकली रन कंदी आहे। तव्हांजो जेको करंट प्रेज़ेंट माइंड आहे न, उहो त तव्हांखे हलाए थो, उहो बेसिकली तव्हांजे कंट्रोल में आहे। पर तव्हां कंट्रोल में आहियो पंहिंजे सबकॉन्शियस माइंड में। नंढो ॿारु हूंदो आहे, हुनजो हिकिड़ो नंढिड़ो दिमाग़ हूंदो आहे, हिन में 5 सालनि ताईं सॼी एनर्जीज़ हुन में स्टोर थींदियूं वेंदियूं आहिनि। त चवंदा आहिनि न, ॿारु पंहिंजे माउ जे पेट मां कोरो कागज़ ठही न ईंदो आहे। जॾहिं ॿारु ईंदो आहे त उहो पंहिंजी माउ जी सॼी नॉलेज खे खणी ईंदो आहे पाण सां गॾु।